अवां खे ॿुधाए पिया त पुलिस शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयल 50 खां वधीक माण्हुनि खे DNA मैच न थियण बाद आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस जांच करे पई। शक में गिरफ़्तार कयल 59 माण्हुनि जी DNA कराई वई आहे। SHO क़ाइदाबाद जो अहिड़ो चवणु आहे। पुलिस जो चवणु आहे त 2 माण्हू वाक़े वारे हंध तां मुसलसल गाइब आहिनि। उन्हनि जी ॻोल्हा जारी आहे। जेसीं ताईं DNA रिपोर्ट नथी अचे जवाबदारनि बाबति कुझु चई नथो सघिजे। मलीर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मुस्लिमाबाद में 22 ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़तल कयल 8 सालनि जी ॿाड़ी मुनीबा जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि।